मोबाइल जो न अची कोन तो बड़ो थी वई यानी ये तो आकाश 5 मिनट पहले हमारा एक्सीडेंट हुआ था अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत छाला खेरा खुश हो तबे सही उम्मीदों क्या सब ठीक होंदा खेर ना होंदा तो भाईजान अज मां पंहिंजो पाण खे पप्पू तो लॻा लाइ जो ख़बर पए कोन थी वार सही था पोइ वञे सही हाल खेर ॾिसूं था हिकिड़ो वार ठाराईंदुमि बरा नंढा कराईंदुमि ख़बर कोन थो पए गर्मी आहे वॾो तो अॼु ॾींहुं सही आहे पोइ वरी गर्मी न आहे रोड कलाकणो सही न आहे 35 सेंटीग्रेड असां वटि नॉर्मल आहे तव्हां वटि कराची वारनि वटि या फॉरेन वारनि वटि 35 सेंटीग्रेड मतिलबु ईअं बूस्टड पर असां वटि नॉर्मल इंजॉय कंदा आहियूं असां 35 सेंटीग्रेड में सम्झो था न तो चलो चलें बाइक निकालें फिर आपसे मिलते हैं भाईजान पाण पहुतासीं सेलर ते कमु कयोसीं 12 बजे आयासीं हाणे आई थिंक 1:30 थिए थो हाणे वञूं था छो जो बिजली अची वई आहे बिजली ईंदी आहे त असां घर भॼंदा आहियूं सम्झो था न छो जो हे असांजे चवंदा आहिनि फार्मिंग में खोड़ो तव्हां फार्मिंग सही बहरहाल मानी बि कोन खाधी आहे बुख लॻी आहे हलूं रोड तां हली पकोड़ा वठूं था हुन गॾु मानी कयूं लंगर कयूं लंगर खानो जियो चलो चलें संगत ॾिसो रीवो 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 चलो चलते रहो बापो ना व्लॉग सजे न गाड़ियों तने इज्जत जान बाबा इज्जत सा छा ॿुधाई हाँ मां मेरा खेरा खुशी खेरा तबे सही आहे इज्जत सां सिधी न त पट्टी मारींदो मैं समझी न चलो चलें खानापुर ब्रो और साथ कम थी मसालो लगाई अल्लाह अरे जरी वेलकम टू बैक अगेन डे 2 तो भाईजान असां फाइनली हाईवे ते बीह करे ब्लॉग स्टार्ट कयो आहे डे 2 जो छो जो बस हिकिड़े माण्हू मूंखे सम्झायो चई जेको तूं बाइक ते वञींदो ॻाल्हाईं ॿोलाईंदो न त इहो सही न आहे आवाज़ु सही नथो अचे बिल्कुलु हुनजी ॻाल्हि सही आहे आवाज़ु सही नथो अचे मां हुनजो नालो न खणंदुमि न प्रमोशन थी वेंदसि हिन वजह सां सो पाण वञूं था कैनशा तमामु थोरो तव्हांजो भाउ वञे थो NIC जे चकर में सो नादरा मां चकर लॻाइणो आहे मूंखे पका ठहंदो त कोन थो संगत सां मिली ईंदासीं थोरी आउटिंग बि थी वेंदी अहिड़े तो पाणी अची वियो आहे ज़मीनुनि में पर पाणी अञा उहो कोन्हे को तो हाणे पाण हलंदासीं कैनशा जी तरफ़ वरी तव्हां सां मिलूं था अॻिते सो चलो चले खानापुरी मौसम इंजॉय कयो तव्हां एतिरो भरी जेतिरे में खेरापुर में मोटी जा हाँ ना वो 150 भाई तुम्हारी गाड़ी सस्ती है तव्हां महांगा एक्स है जानी एक्स हो आहे पंहिंजो 12 प्रो हाँ अल्लाह कहिड़ी अथव अलाए कहिड़ा केर अबरार सारियो अल्लाह यार मूं ध्यानु न आहे छा नालो
भाऊ मोबाइल जो न मश्किल तो कौन तो करी ढूंढा बात याद गाड़ी वाला नहीं मरी नहीं केड़ो गाड़ी संगा दाण बुधायो ने मोबाइल में खणा या न खणा वाह आज मौसम दी लगी और टपियारा भाऊ थोरो थोरो रे ॾिसो न गर्मी आहे ना खैर पर ॿुधायो त रोज़ में बाहर भी खबर पहली तव्हां ॾाढी सेट कराई आहे माशाल्लाह नज़र ई कोन थी अचे हाँ वही है ना हाणे असां पंहिंजी पंहिंजी वही जी पाण तारीफ़ था कयो भला कुछ ही लोग बताए मुछूं जमा हुजूं हाणे हा जवान मुर्सो आली मेरे लकी होटल ते बैठा हूँ पहले यारी संगत हली भाई क्या आग लगाई बात वारा साटो जी भली हेलो वे अच यानी असां आकाश सिंधी रे नाम हाँ अरे अरे बस शादी कोन कई आहे पूरा पाण छेड़ो संगतेणी में वही चले देखो तो गाइस अब हम जा रहे हैं फरहान को छोड़ने के लिए 5 मिनट पहले हमारा एक्सीडेंट हुआ था अल्लाह बचाओ रखिया रे गलती और जोरी बहुत ने असा बचिया थी पर बहुत जोरी थी फकीर माण्हू हाणे वॾे चौंक लॻाई था वाह 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 अधे गहरो कम दो दे यार दवा के एसी हणायूं एसी हणा बस मोबाइल खपायूं ना ना एसी दा हणायूं सही नी न न चमाड़ जे वंटू भाई रुली नो रोल बना वंटू भाई रोटे मां तो लाई कपूरे वारायो लायो कपूरे वा ले तू ले अच्छे ठीक है लव यू संगा जियां त पाण वरी फरहान खे छॾे मोटी आयासीं वेठा हूं आकाश वटि अरे हिन वटि न ईंदासीं न वरी वॾा रन नारा मेणा थींदा सम्झो था सो वियो आहे थोरो कमु सां अचे था मिलायूं था थोरो परेशानी भाऊ खे ख़राबु थी पियो हुअसि हाणे सेट करायो अथई अचे वरी तव्हां सां मिलायूं था भाऊ छा हाल आहे तबियत सही आहे सफ़ा उथो वियो पढ़ाईंदा सेठ छो तव्हांजो न छा थियो हिनखे थोरो ॿुधायो पंहिंजे लफ़्ज़नि में बयानु करे यार संगत आहे न संगत के मुंह जहिड़ो आहे तव्हां जहिड़ा कोन थी अचनि तूं पोंदी घटी वॾो पोंदी तूं ई हा पोंदी लॻो केर थो अब हाणे वार मुंहिंजा ख़राब थी विया आहिनि जो मतिलबु इहो थोरी आहे त मां पोंदी हा दीदी कमु थो कयां तॾहिं ईअं हालत तुंहिंजा वार सही आहिनि त तूं सेट कराया न ठहिराया अथई न मूं न आहिनि ठहिराया असां ठहिराईंदासीं त वरी पमशू थी ईंदासीं न ॿियो कहिड़ा सफ़ा अची कोन थो घड़ो थी वञे कमकार पिया थींदा मेहर ताईं वञो था बाक़ी आयुमि न तोॾे आयुमि न हिकिड़ो दफ़ो तोॾे न आयुमि छो जो मूंखे कमु हो थोरो सही आहे कसम मसलो ई न कसम आहे तुंहिंजो मूंखे अॻिते थी न महिल
केरा खुशी घुमाई कौन वाला छो गर्मी है जुमे दे हलूं न केरे जुमे दे केरे हलूं मूड ठान मूड ठा मड़ई केरे हलूं मूड ठा मड़ई केरे हलूं मां बदला तो सा जॾहिं चवे हलंदा जायो था पेट्रोल जो कौन पेट्रोल में वेंजा रे तो क्या बहु तो के वेंजा रे पेट्रोल पेट्रोल खोड़ ले आज माला गर्मी है हाँ तुम रोजी घर है कहने तो एक कला कन सीड़ा के दे हरू भरू आसान है वो लगा यार यार ये पक्ष ले तो संग जीअं त पाण वरी डायरेक्ट पाण मिलूं था राति जो कंहिं बजे 11:30 बजे 11 लॻी 32 मिंटनि ते छो जो गर्मी आयासीं लेटी पियासीं किॾे निकिरणु थिए कोन थो गर्मी जी वजह सां छा कयां सो इंशाल्लाह सुभाणे पहिरीं फुर्सत में वार कटाइणा आहिनि न त बाबे चयो आहे बाबे मतिलबु अबू सम्झो था उनजो ॾुंडे जी तीली जी भाउ उजड़ा चमन लागी तो हिन वजह सां सुभाणे पहिरीं फुर्सत में इहो कमु कराइणो आहे वार कटाइणा आहिनि प्लेट न मतिलबु हल्कियूं सफ़ा सम्झो था ॾाढी सफ़ा हल्की छो जो गर्मी में दब सवाई बि छॾी आहे सफ़ा परेशान करे छॾियो अथई सो हाणे जो असांखे इजाज़त लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो माशाल्लाह दुआउनि में यादि अस्सलाम वालेकुम लव यू ऑल गुड बाय